अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तन के ॿुधाइण वारो आहियां ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अचण वारी किस्तनि जे बारे में। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त अचण वारी किस्तुनि में छा थियण वारो आहे। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तन के हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो के लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो के लाइक कयो, कमेंट कयो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, तव्हां ड्रामो ॾिठो, पोएं हफ़्ते वारियूं किस्तूं ॾिठियूं त हुन में जेको आहे त कलसूम हालार खे ज़हर ॾेई घरां निकिरी वेंदी आहे। दोस्तों हाणे जेको मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त अचण वारी किस्तनि में छा थींदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त कलसूम ऐं खैरूअ खे होठे वारा पकड़े वठंदा ऐं उन खां पोइ जेको आहे त कलसूम खे पंहिंजे घर वठी ईंदा होठे वारा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त होॾां जेको आहे त कमाल खान जी शादीअ जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। अचण वारी किस्तनि में जेको आहे त कमाल खान जी शादी शानीअ सां कराई वेंदी। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त होॾां वरी होठे वारा जेको आहे त मीरा जी शादी पंहिंजे भाउ सां होठो कराइणु चाहे थो। दोस्तों छा मीरा जी शादी लुकमान सां थींदी या वरी रबन सां थींदी, इहो बि मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों इहो तव्हां दोस्तनि खां हिकु सवाल पुछी रहियो आहियां मां, तव्हां मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, छा लुकमान सां मीरा जी शादी थींदी या वरी रबन सां। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे ही वीडियो पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे।